हेलो छो फोन कई थी जाबर खान तसली रख त फराज अञा जिंदा है सिर न वञे जाबर खान भली भितन सां मथो टकरा पर फराज वापस कोन ईंदी वापस। हा फराज तोखे तॾहिं मिलंदो जॾहिं राणी रमज़ान मूंखे ॾींदे जिथे उन्हनि खे लिकायो अथई उतां मूंखे वापस करे जे। ख़बर कीअं आहे मां नंढड़ो ॿार आहियां। जाबिर खान लाल खान त उठनि खे जोराबा पाराए छॾिया पोइ तूं छाहीं जे तूं फराज जी आज़ादी थो चाहीं न मां बि ईअं ई शाहू जी आज़ादी थो चाहियां। जाबिर खान पुट जे साम्हूं ॻाल्हाईंदे शर्म थो अचई छा? अकेलाई में ॻाल्हाईंदुसि ज़रूर तोसां अकेलाई में ॻाल्हाईंदुसि। बाबा असां एतिरा लावारिस थी विया एतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि कंहिं बि असांजी सार न लथी ऐं नवाब खान बि निंड पियो। छो थी अहिड़ियूं मायूसी जूं ॻाल्हियूं करी राणी थी उहो असांजे करे परेशान आहे। हिन महिल ताईं जेके बि असांखे ॻोल्हे न आहिनि सघिया इहे सम्झ सां परे आहियूं। बाबा हेतिरनि ॾींहंनि जे गुज़रण खां पोइ बि तूं सम्झी न आई सघियो त असां कहिड़े दुश्मन जे चंबे में आहियूं। त पोइ हाँ छो थी लाहीं थी? मज़लूम जी मदद करण वारो वेठो आहे न उहो ई असांजी मदद कंदो। हा बाबा जंहिंजी को बि मदद करण वारो माण्हू नाहे हूंदो उन्हनि जी मदद बि अलाह सां ई कंदो आहे ऐं असांजी उमेद बि अलाह में आहे। कादर जाबिर खान आयो टके जी भी इज्जत कान कई मांस। सुठो कई छा पियो चवे? जे पियो त मिंथ कोन कंदो साईं त फराज खे आज़ाद कर भली तोड़ वेठो हुजे फराज के असां विहारे ते बुसरियूं खाराईंदासीं या इन ई चयोमांसि त तुंहिंजे पुट तुंहिंजी औताक ते वेही शाहू जी मुंहिंजी बेइज़ती कई। जाबिर खान तोखां केथो अखर अखर जो हिसाब किताब वठे। अखर अखर जो हिसाब वठंदो? लाल खान जाबिर खान के का मुड़स माण्हू जो हथ ई नाहे लॻो। जाबिर सदाईं पाण कमज़ोरनि सां अटकायो आहे। हाणे ख़बर पवंदसि मुड़स माण्हू कंहिंखे चइबो। जॾहिं पुट जो लाश मिलंदुसि त हिसाब किताब ई विसरी वेंदुसि। जॾहिं थी पंहिंजे मथे में पाण धूड़ विझंदो पाण। वार त तूं मुंहिंजे मरूम भाउ जी निशानी आखिरी आई बात जो ई मुंहिंजो तोखां जेको पुछां थो मूंसां सच सच ॻाल्हाए रमज़ान राणी किथे? चाचा साईं मूंखे तव्हां सां कूड़ ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मूंखे का ख़बर ई कान्हे। वारस जेको बि ॻाल्हाई न सोची सम्झी ॻाल्हाइजां। चाचा साईं मूं जेको बि ॻाल्हायो आहे सच ॻाल्हायो आहे। ऐं जे इहो सच न हुजे त पोइ जेका चोर जी सज़ा न सा मुंहिंजी सज़ा। वारस मिठल पर ॿुधाई थो मुंहिंजो नालो सबत फ़कीर अथई। फ़कीर त फंद न त पोइ गंद जो गंद अथई। चाचा चयमि न मूं मथां जेकॾहिं इहो ॾोह साबित थिए जेका वणी सज़ा ॾे। वारस मूं घणी कोशिशि कई त तोखे आऊं ज़िल्लत खां बचायां पर तूं पंहिंजे इज़त जो पाण दुश्मन थियो बीठो आहीं। मां छा थो करे सघां? ये समझ त रानी रमज़ान मूंखे मिली चुका आहिनि। अरे यो लालू जो वॾो किनो माण्हू अथई वो इर्ती फिरती कंदो आहे इर्ती फिरती समझी न। अरे बस त कर मीर मोहम्मद। अबा शेर यो जाबिर खान हथे खाली कोटी आयो। हा बाबा लाल खान के ॿियो छा कंदो? जेसी ताईं राणी रमज़ान मां हथ न कढंदो न तेसी ताईं असांजो सोट बि वापसि ॻोठ कोन ईंदो। मोटे न मोटे उन में असांजो छा? वो मीर मोहम्मद लाइ सोचो कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो कुंवार दान ॾिनी अथव छा? मां त का इर्ती फिरती कोन्हे कई।
मीर मोहम्मद कुंवार जी ॻाल्हि न आहे, नवाब खान जो मसलो। असां शहर वियो छा? न, वो तुंहिंजे घर वेठो आहे, तोखे परचाए पोइ वेंदो शहर। नथो परचां? हाँ, असां कूंदर पुट आहियूं, असांजी मर्ज़ी आहे, नथो कयां ज़मींदारी, नथो कयां कमदारी, असां गरीब गॾ वारा सही। अरे ॻाल्हि त ॿुध मीर मोहम्मद, नवाब खान सां कहिड़ी ॻाल्हि ते चिड़ी आयो आहीं? कहिड़ी ॻाल्हि ते चिड़ी आया? कोन ॿुधाईंदुसि, असां कूंदर पुट, इहो मूंसां इर्ती पिर्ती थो करे। अरे हिन कुंवार खे बि सिबियाणी वांगुरु टिकटिकी ते चाढ़े त पोइ तूं भराइजी थे। मीर मोहम्मद, मुंहिंजो तोसां वाइदो आहे, नवाब खान तुंहिंजी कुंवार खे कुझु कोन चवंदो, तूं रुगो नवाब खान सां ठाह कर। है न, असली ठाह न आहे करो, असां कूंदर पुट ॾींहुं सां ठाह कंदासीं। मीर मोहम्मद, तोखे नवाब खान खां ॾंड ॾो वठी था ॾियूं, ठाह करेसि, कुझु इज़त वारो थी वियो। न खपे ॾंड ॾो, असां था कूड़ो कूड़े जो पुट अदी सां विर्ती पिर्ती थो करे। हाणे नवाब खान तौबा कई आहे, ख़बर अथसि तोसां मिलण लाइ मिंटू वेठो करे, हल त नवाब खान सां मिली अचो। कोन हलंदुसि। बीह, तूं नवाब खान सां मिलण कोन थो वञी न त मां तुंहिंजो कुंवार ई न आहियां। मां बसि बाबे वारनि वटि ई रहंदसि, तोसां गॾु कोन हलंदसि। कहीं न सिपाणी वांगुरु असां कूंदर पुट सां इर्ती पिर्ती। चुप उथी अदा शहर सां गॾिजी वञो, नवाब खान सां ठाह करे अच, न त मां त सालू खे चवनी में अहिड़ा बाठा हणंदई। वञा थो भाई, विड़ो छो था? अलाड़े चओ पंहिंजी किस्मत खे मुमल, हेड़े माछ जट सां ज़िंदगी कीअं थी गुज़ारी? ठहियो, बात बंदि कर। मीर मोहम्मद, सुभाणे हलंदासीं नवाब खान ॾे, हलजांइ। मां कोन हलंदो आहियां। पर बाबा, हिननि त असांखे मारण जी ॻाल्हि पई कई, तो ॿुधो न। हा राणी। बाबा, पोइ हाणे छा थींदो? बस पुट, जेका रब जी रज़ा, असां हुन में राज़ी आहियूं। जिकरे तू माट करे वेही रहे तो कोई छा थींदो? मामूलन कर दे तो फराज तुझो मुर्सा तोखे केतरी फिक्र आ? मुखे फिक्र नाहे, मुझो पुत्र। चाचा तहां खां वधीक त फराज जो कंहिंखे बि फिक्र कान्हे। मां त लाल खान जे मुतालबनि जो थी इंतजार कयां। वो तो लाल खान रानी रमजान जी घुर थो करे। रानी रमजान किथां आणे ॾियास? रानी ऐं रमजान मां त लाल खान खे ख़बर आहे त उहे तव्हां वटि न आहिनि, ऐं इहो तव्हां बि ॼाणो था त फराज खे लाल खान कहिड़े मतिलब ऐं कंहिंजे चवण ते अगवा कयो आहे। छा कंहिंजे चवण ते अगवा कयो आहे? मूंखे त ख़बर नाहे, पर तोखे कीअं ख़बर पई? चाचा सिंह, तव्हांखे ख़बर आहे न त मां नवाब खाने जी थी आहियां ऐं पढ़ियल लिखियल बि आहियां। अकुल जी थोरी त ज़री हूंदी मम्मी बि। धीअ, तोखे इहो वहम दिल में कंहिं विधो आहे? न चाची, इहो वहम न पर सच आहे, ऐं सच सतन कोटन में बि न आहे निकंदो। ऐं हिक न हिक ॾींहुं ॿिली थेलीअ मां त ज़ाहिर थींदी न। चाचा, मां त हैरान आहियां त लाल खान तव्हांजो दुश्मन कीअं थियो? उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जिते तव्हां विड़िया आहियो? जंहिं ॾींहुं लाल खान आहे मुंहिंजो फ़ैसिलो थियो, हुन ॾींहुं तोखे टोपी पाराए हली विच में विहारींदुसि, पोइ तूं फ़ैसिलो कजां ऐं ॻाल्हियूं बि ॿुधजां। जॾहिं छेड़ो ई न आहे त पोइ फ़ैसिलो छा जो? इहा त फराज जे अचण खां पोइ राजन खे ख़बर पवंदी त लाल खान सां मुंहिंजो जहिड़ो आहे या न। तूं जहिड़नि खे छॾ, फराज जे लाइ कुझु सोच। ईअं न थिए त लाल खान ई तुंहिंजे जहिड़े में मुंहिंजो पुटु मारिजी वञे। आहे बि मेहराब नवाब जो पुटु जो जहिड़े में मारिजी वेंदो। जाबिर खान जो पुटु आहे, जाबिर खान जो। लाल खान में एतिरी जुरत ई नाहे जो मुंहिंजे पुट खे मारे। वो तो मां भी चवां थी,
त लाल खान फराज़ खे मारे ई नथो सघे। चोरी हाणे घणो न ॻाल्हाए, मां तुंहिंजा तिर्क ताल सम्झां थो, मूंखे घणो मजबूर न कर। पठी मुंठी मां हणा हिन भित में टक्कर। इहा त जल्दी ख़बर पवंदी त तूं केतिरो अज़ीम इंसान आहे। ऐं हा, लाल खान खे ॿुधाए छॾ त फराज़ खे घर मोकिले। पर चाचा ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो ऐं लाल खान जो मतिलबु तेसीं ताईं पूरो न थींदो जेसीं ताईं बाबा जीअरो आहे। रहमान, असांजे वापसि अचण ते तोखे ख़ुशी न आहे थी? ख़ुशी मूंखे त ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हां ॿिन्ही खे ज़िंदा ॾिसी। मूंखे एतिरी ख़ुशी थी आहे जो मां पंहिंजी खिल रोके नथो सघां। रहमान पुट, तू असांखे इहो न पुछंदे त इहे अज़ाब जा होड़ा होरा खे कीअं पता आहियूं? पुछण जी ज़रूरत ई न आहे चाचा। अराणी जो भगल चूड़ी ऐं मथे तां लथल पोटी जॾहिं मोहन घर में ॾिठी त समझी वियुमि मुंहिंजी इज़त जो जनाज़ो निकितो। भला न करे जो कंहिंजी इज़त जो जनाज़ो खजे, पर हे तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे? ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। ॿुधाए त हाणे मां कहिड़ो कंद खणी घुमंदुसि? रहमान, मां त सोचो एतिरनि ॾींहंनि जी जुदाई खां पोइ पाण जॾहिं मिलंदासीं तुंहिंजे कुल्हे ते कंध रखी ॻोढ़ा ॻाड़े दिलि जो बार हल्को कंदसि। अच करे वठ पंहिंजे दिलि जो बार हल्को। मूंखे त सॼी ज़िंदगी रहणो आहे पंहिंजे मुक़दर ते। रण वारनि जे कुल्हे ते कंध रखी रण खां बहितर आहे त ॻोड़नि खे गीत ॾेई ऐं रण वारनि जी अखियुनि मां ॻोड़ा उगी छॾजनि। वहम जी बीमारी में माण्हू जो रोअण बि खिलण जहिड़ो हूंदो आहे पुट। तूं वेह पुट। तव्हां वेहो। अच्छा तूं काॾे थो वञी रहमान? मुंहिंजो मेरो मुंहुं त कोन्हे जो तूं मुंहुं लिकाई थो। राणी, मूं माण्हुनि खे मुंहुं ॾेखारण जी हाणे हिमत न आहे रही। मां तोखे मयारी मेणो त कोन थो ॼाण, नहीं वरी तोखे ॾोही थो सम्झां। न मयारूं ॾे, न डोरा भा, नई राणी खे ॾोही सम्झ, पर नफ़रतुनि जो नाम बणिजी मुंहिंजी न्याणी खे डंग न हणो। मूंखे तोसां ॿ ॻाल्हियूं करणियूं आहिनि। कोई जॾहिं वञणु चाहीं भले हले वञ। एतिरी इजाज़त मिलंदी मां नवाब खान का थी अचां। भले वञ, पर मोटी ज़रूर अचिजांइ। वारस मञी न, रमज़ान ऐं राणीअ खे बत कयो मई ऐं असली ॾोहारी बत कया मई। अञा बि न मञी त पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे, न त हाणे मञ। वारस कान चाचा ग़लती थी वई। छा जी ग़लती रे?
पग में सगे चाचे जे पग में तविदा अथसि तूं राणीअ जे मथो गाड़ो न कयो न हिन मुंहिंजे मथे जा पगला थी विया साहेड़ियुनि दोस्तनि सां गॾिजी न्याणीअ जी पोथियूं लाथियूं अथसि अरे सम्झ सॼे ॻोठ जे न्याणी जी पोथियूं लाथियूं अथसि एतिरो छो थो ॻाल्हाईं चाचा सोबत अरे नचो सोबत वारस नचो फकीर चो छो त फकीर त फंद न त पोइ गंद जो गंद चाचा जेको वणे गंद कर या फंद कर मूंखां इहो ॾोह थियो आहे मां वञाई थो वञी किॾां थो हा सोबत फकीर ते बीह ईंदे जो चल जी चाचा साईं आए तो मुंहिंजो भाइटियो पर हिनखे सज़ा रमज़ान था ॾियारींदुमि हिनखे वण हिन सां ॿध त को बि इतबार कोन्हे जो सुभाणे भॼी वञे हलियो ऐं पोइ ॻोठ वारा सभु घोड़ा उन्हनि जे साम्हूं उहे जेको फ़ैसिलो कंदा उहो ई कंदुमि हिनखे सज़ा रमज़ान था ॾियारींदुमि रमज़ान जे था ठीक है चाचा मूंखे कंहिंसां मिलणो तूं ईअं कर मीर मामा सां वञ नवाब खान सां मिलाईस दा मां हिननि जे ॻोठ कोन वेंदुसि हिन ई वरी नवाब खान सां मिलंदुसि छो तूं बि मीर मामा सां घुर नवाब खान ते नाराज़ आहीं छा नाराज़ न आहियां दा मूंखे शर्म थो अचे चाचे सां भला तो कयो न आहे रहमान ऐं मुराद वारनि खे कहिड़ो मुंहुं वञी ॾेखारियां पोइ बि न हले असां अकेला वेंदासीं असां कुंदर पुट पाण वेंदासीं मां साथी मां घुमा साथ खां तुंहिंजा थो जा तूं त वे कोन वेंदे छो न वेंदुसि मां वेंदुसि मां साथ खां को मां तुंहिंजा थो जा मूंसां थोरी इल्टी पिल्टी कई न मां इहे बाठा भली फ़ैसिलो करे मां नथो ॻाल्हायां असां कुंदर पुट साईं मर्ज़ी आहे तोखे जेकॾहिं नवाब खान सां ॻाल्हाइणो न आहे न त पोइ वञी छो तूं छो न वञा असां कुंदर पुटनि जे घर ते कब्ज़ो करे था तूं कुंवार सामान खण था हलो हिते मुंहिंजो घर दाणे खां सवाइ बुख मरी न मां हिते कीअं कमाईंदुसि ठीक है हलूं था नवाब खान के तू जे बदरा मां चवां थी तोखे तंग कोन कंदो बाशिर अबाशेर द्वारो सोट लाल खान वटां आज़ाद थी आयो आहे जी आयो हली आयो दा वो हल त भला हली सोट तो गोरू गोरियूं हाज़िर हाज़िर गोरूं गोरींदासीं मुबारकूं ॾींदासीं पर दर्स सालू घर मां महिमान वञनि मां कल्ह खां वेठी थी तव्हांजा हाल अहवाल ॿुधां हर को तो वेठो कां वांग ट्रा करे छाजियूं सोट खे मुबारकूं ॾींदो चौथी शादी करे आया छा भाॼाई भली 7 शादियूं करे पर जीअरो कोन छॾींदो मांस जंहिं वर चढ़ियो मुंहुं खण सम्झ ही ममणो त हिक हिक ॻाल्हि अहिड़ी खणी ईंदो आहे जो माण्हूअ जा छुटल फट बि उथली पवंदा आहिनि मुमल तोखे वञणो आहे त महल सां वञो घर ऐं अल्लाह जो वास्तो अथई ॿीहर नाच जाए हेॾे यार चल पंहिंजी ज़ाल खे सम्झा मुंहिंजी ज़ाल सां इर्ती बिर्ती न करे जॾहिं ही इर्ती बिर्ती नथी करे त पोइ ही छो थी करे पाण उथ सामान खणी आ हाणे न बाटा बस असां निकिरूं था असांजी हिते न आहे इज़त उमिरि मां त सम्झां थो इहो सॼो कमु सोबत फ़कीर जो आहे तूं पाण खे बचाइण लाइ हाइटे खे सज़ा ॾेई आजो बणजण थो चाहे ना जी बाबा सोबत फ़कीर ॾोह जो ॾोही न आहे माठ करे वे मुराद ये ना है सोबत ॾोह जो ॾोहारी सगो नहीं वठो लथो आहे चोर संदस भाइटियो आहे मां गिची त सोबत फ़कीर जी पकड़ींदुसि न उठ जो चङो मुड़ुस त उहो आहे न ॾोह जो ॾोहारी केरु आहे का बि ख़बर कान पवंदी जेकॾहिं वारिस ईअं कयो आहे त कंहिं ॿिए जे चवण ते कयो पोइ सोबत फ़कीर हुजे लाल खान हुजे या जाबिर हुजे सभई हिक ॿिए जा चमचा आहिनि मां बि त इहो ई थो चवां न रहमान तो माण्हू ज़ाहिर थिए माण्हू तो टे ज़ाहिर ज़हूर वेठा आहिनि नवाब खान जेकॾहिं अलाह ताक़त ॾिनी न पक्ष कोन कंदोसां बाक़ी ज़िद जेको उन्हनि खे करणो हो सो करे चुका हाजी बाबा तव्हां तकड़ करे अजायो शाहू खे छॾे ॾिनो शाहू बेखबर हुयो मुराद नवाब खान सुठो कयो रहमान बाबा बाबा हिन ॻोठ में मां तोखे का बि जाइ ख़ाली कराए ॾियां थो तूं बचड़नि सां जी उते रह
सोबत जे ॻोठ में तुंहिंजो रहणु सुठो न आहे। न नवाब खान, मूं वटि हाणे रहियो बि छा आहे जो सोबत फ़कीर खां टॾी अची हिते विया। हिकु इज़त त हुई जेका लही वई। हाणे छा चओ भाऊ रहमान? बाबा कुछ भी नहीं, तू को गलत कदम न खणजा। रहमान मां सुभाणे शहर थो वञा, दीनू बाबा सां कुछ सलाहूं करणियूं आहिनि। मोटी जा त सभिनी दुश्मननि खे हिक रस्सीअ में सलाड़े सज़ा ॾींदुसि। नवाब खान, मुंहिंजे करे तव्हां कंहिंसां बि जहिड़ो न कयो। मां राणी ऐं चाचो रमज़ान सोबत फ़कीर जी ॻिचीअ में विझी जेॾां जो आहियां ओॾां हलियो वेंदुसि। ही छा थो चई? ॻोठ छॾे हलियो वेंदे? हा नवाब, मुंहिंजी जॻह ते जेकर तूं हुजी हा न त अहिड़ी बदनसीब ज़ाल सां कॾहिं बि कोन रही आहे। राणा, ये बाबा साईं। राणा, मुंहिंजे अचण ताईं रहमान खे कंहिं बि तरह रोकणो आहे। रहमान ॻोठ छॾे वियो न त इंतकाम जी कारी पट्टी ॿधी ख़बर न आहे अलाए छा छा कंदो। को फिक्र न कयो बाबा साईं, रहमान किॾां बि न वेंदो। वधीक वज़ाहत जी ज़रूरत न आहे बाबा, मूंखे सभु ख़बर आहे। अंदर करो का ॿाहिरि ॿोॾी हंज जी। न फराज़, हीअं न चओ। इहो चओ अच्छी पग में बस अंदर मिड़े इगड़ियूं। ॿुधो, तव्हां ॿई मूंखे भला ॾोहीड़ा छो था ॿुधायो? आउं ते तोर थो लायो हां त पार। ॿियो मां तोखे कुझु बि कोन थो चवां। जेको तो चाची नवाब खान जी मिल्कियत जा मालिक थियण जा ख्वाब ॾिठा आहिनि न, उहे मुंहिंजे जीअरे पूरा कोन थींदई। शर्म कर कुछ। जीअं ज़ाल चए थी वञी तो ईअं अरकान खां निकिरंदो। मां छा कंदुसि नवाब खान जी मिल्कियत? टपर में खणी वेंदुसि